वासुदेव। खुद भगवान वासुदेव ता चवन ब्रह्मा जी खे त हे चतुर्मुख, हे चैन मुखन वारा ब्रह्मा जी, जाते जाते भगवान जी कथा थींदी आहे उते उते मां उही वेंदो आहियां। कीअं? जहिड़ी तरह सां कंहिं गांइ खे ताज़ो ताज़ो बछड़ो थींदो आहे, उन बछड़े जे पोयों पोयों गांइ रंभांदी डुकंदी डुकंदी वेंदी आहे, रही न सघंदी आहे। बछड़ो खणो, गांइ पोयों पोयों हलणु शुरू करे छॾींदी। त अहिड़ी तरह सां भगवान था चवनि, वासुदेव श्री कृष्ण था चवनि, हे ब्रह्मा जी, जाते जाते भागवत कथा थींदी आहे उते उते मां पोयों पोयों उहे डुकंदो वेंदो आहियां। केॾी करुणा आहे, केॾी भक्त वत्सलता आहे। चओ हरे राम। चवनि था तीर्थनि में बि कई कई बार स्नान कयो तॾहिं तीर्थनि में पवित्रता मिलंदी आहे, पर कमाल आहे भगवत कथा त कननि में वई ऐं सभिनी तीर्थनि जो स्नान थियो, सभु कुझु पवित्र थियो। श्री कृष्ण गोविंद।